अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। यूटर्न लेके कहता है कि यूटर्न लेना लीडर का निशानी है। हम कहते हैं मुनाफिकों का निशाना यूटर्न लेना होता है, झूठों का निशाना यूटर्न लेता होता है। लीडर का निशानी ये है कि आप शहादत से भी ना डरो, सजाए मौत का सजा कबूल करो, तख्तेदार मत चढ़ो, मगर अपना मौकफ से यूटर्न नहीं लेते। ये तो लीडर नहीं झूठा है, ये लीडर नहीं कठपुतली है। मुल्क की दिफा के लिए एक क़यादत की जरूरी होता है, एक कायद का जरूरत है, खिलाड़ी की नहीं। ईमान को कहते हैं कि तेरे पास 3 दिन है, कठपुतली 3 दिन, खुद इस्तीफा दौड़ चले। हिम्मत है तो असेंबली तोड़ो, हमारा आमना सामना होगा, मुकाबला होगा। हम पहुंचे इस्लामाबाद, हम जमहूरी हमला करेंगे, हम कठपुतली को भगाएंगे, साफ और शफाफ इलेक्शंस करवाएंगे कि अवाम अपने नुमाइंदे मुंतखब करेंगे। पीपल्स पार्टी जो अवामी मार्च बिलावल भुट्टो ज़रदारी की अगवानी में इस्लामाबाद ॾांहुं रवां तवां। पीपल्स पार्टी जो अवामी लॉन्ग मार्च पंजाब के तख्तगाह लाहौर पहुतल। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नासिर बाग लाहौर में अवामी मार्च के खिताब कंदो। पीपी चेयरमैन जो ॿियो खिताब मुल्क के टियों खिताब शेरावाला बाग में थींदो। बिलावल भुट्टो ज़रदारी की क़यादत में पीपीए जो अवामी मार्च वज़ीराबाद पहुंची रात तरसंदो। जो वाकया आसिफा बीवी के साथ हुआ है, ये समझता हूँ कि मीडिया के दोस्तों को भी थोड़ा इस बात का अंदाजा होना चाहिए। जब हम मना करते हैं कि आप ड्रोन इस्तेमाल ना करें तो आप लोग नाराज़ होते हैं और उसका बुरा मनाते हैं। मैं ये तो नहीं कहूँगा कि जानबूझ के वो है, फिलहाल लेकिन इसकी तहकीकात होगी। और बहुत ही ख़तरनाक बात थी, वो तो अल्लाह का शुक्र है कि आसिफा बीवी ने चंद लम्हे पहले ये महसूस कर लिया कि वो ड्रोन उनकी तरफ आ रहा है, तो उन्होंने अपनी थोड़ा सा अपने आप को बेंड किया, तो वो बच गई, उनका चेहरा बच गया और साइड पर उनको जख्म आया। एक रात पहले ये साहब जो ड्रोन ऑपरेट कर रहे थे, उन्होंने कुछ लोगों को अपनी मीडिया टीम का हिस्सा बताकर जो है वो किसी होटल में ठहराया और वो हमारी मालूमात के मुताबिक उनकी मीडिया टीम का हिस्सा नहीं थे। लेकिन उसकी आड़ में अपने दोस्तों को या अपने जानने वालों को या कोई और जो मशकूक कैरेक्टर्स हैं उनको अपनी टीम का हिस्सा बताकर उस मीडिया के अंदर शामिल करवाया जाए और उनके साथ उनको ठहराया जाए। उनका रिकॉर्ड हमारे पास मौजूद है, लेकिन हम इसकी भी तहकीक करेंगे कि वो लोग कौन थे और क्यों रिपोर्टर ने और क्यों इस ड्रोन के ऑपरेटर ने अपनी मीडिया टीम का हिस्सा बताकर उनको जो है हमारा अपना पूरे सिस्टम के अंदर शामिल करना। खानगी चैनल के ड्रोन उड़ाईंदड़ ऑपरेटर की जांच करे रहा आहियूं। इतलाह जे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त चैनल कुछ शकी माण्हुनि खे पंहिंजी टीम जो हिस्सो ॼाणाए होटल में तरसायो। होटल में तरसियल कुछ माण्हू कंहिं बि चैनल जा सहाफ़ी न हुआ। सईद गनी चयो आहे त सियासी मुखालिफ़नि जे तज़लील जेतिरी बि PTI कई मुल्की तारीख़ में कंहिं नाहे कई। वफ़ाक़ी हुकूमत मुल्क जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। कराची में बि ज़िल्लत PTI जी आजियां कंदी। इमरान ख़ान वाइड़ाइप जो शिकार थी वियो आहे। वाइड़ाइप जो शिकार माण्हू अधचरियो थी वेंदो आहे। पीक ऑर्डिनेंस साण जो मक़सद मुराद सईद जे किरदार कशी के रोकणु आहे। इमरान ख़ान पूरे पाकिस्तान जी ज़बान बंद करणु चाहे थो। रुगो इमरान ख़ान के हटाइण न पर हुकूमत के माइनस करण के हक़ में आहियूं। मुस्लिम लीग नून के अॻवान शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त मौजूदा पार्लियामेंट ऐं सिलेक्टेड हुक्मरान अवाम के कुछ भी ॾेई नथा सघनि। मौजूदा हुकूमत अवाम जा मसला हल करण में परॾेही पॉलिसी ठाहिण में नाकाम थी चुकी आहे। अपोज़िशन जी तहरीक कंहिंजे ख़िलाफ़ आहे, कुछ ॾींहनि में इहा भी ख़बर पइजी वेंदी। वज़ीर आज़म ख़िलाफ़ अदम एतमाद वारी रिथ ते अपोज़िशन मुत्तफ़िक़ आहे।
जेकॾहिं बेतमादी रिथ लाइ हुकुम जा नंबर पूरा आहिनि त पोइ असेंबलीअ मां कुर्सियूं ऐं कालीन छो उखड़िया विया। मुस्लिम लीग नून जे अॻवान राणा सनाउल्ला चयो आहे त इमरान नियाज़ी पारां पंहिंजनि मेंबरनि ते ख़रीद थियण जे इल्ज़ाम लॻाइण ते तहसीक आहे। मेंबरनि ते इल्ज़ाम न मड़े अवाम खे कंगाल करण ते संदसि मेंबर खेसि छॾे रहिया आहिनि। ॿियो त ठहियो परवेज़ खटक पंहिंजे भाउ खे PTI में वापसि वठी अचे। इमरान नियाज़ी बिना देर इजलास घुराए ऐं पंहिंजूं दावाऊं सचूं साबित करे ॾेखारे। इमरान नियाज़ी ऐं वज़ीरनि जी वाइड़ा संदनि बयाननि मां ज़ाहिर आहे। मुल्क में ज़रई औज़ार ठाहींदड़ यूनिट बंदि थियण मईशत लाइ ख़तरनाक आहे। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त यूनिट बंदि थियण सां ज़राअत ऐं आबखार औरंगज़ेब चयो आहे त यूनिट बंदि थियण सां ज़राअत ऐं आबादकार मुतासिर थींदा। बेरोज़गारी में वाध ईंदी। यूनिट बंदि थियण इमरान ख़ान जी तरक़ी जा ख़तरनाक नतीजा आहिनि। 2 सालनि खां FPR सेल्स टैक्स रीफंड करण में नाकाम वई। यूनिट बंदि थियण सां ट्रैक्टर जी क़ीमत वधी वेंदी ऐं ज़राअत मुतासिर थींदी। पेशावर सान्हे में आपघाती बमबार जे कुझु सहूलतकारनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। आपघाती बमबार जे जिस्मानी उज़वनि ऐं फिंगर प्रिंट सां आपघाती बमबार जी सुञाणप थी वई। खैबर पख्तूनख्वा पुलिस वाक़े में मुलविस नेटवर्क जो पतो लॻाइण जी दावा करे छॾी। पुलिस दहशतगर्द खे आणण वारे रक्षा ड्राइवर ताईं बि रसाई हासिल करे वरिती। पुलिस मूजिब दहशतगर्द तरबियती याफ़्ता हो। आपघाती बमबार जा उज़वा फिंगर प्रिंट्स बि हासिल कया विया। खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर महमूद ख़ान पारां इमाम बारगाह जो दौरो शहीदनि जे वारसनि सां ताज़ियतूं कयूं। महमूद ख़ान चयो आहे त जाबदारनि खे हर सूरत में संदन अंजाम ताईं पहुचायो वेंदो। इबादत गाहुनि जे फुल प्रूफ सिक्योरिटी लाइ क़दम खयां पिया वञनि। हैदराबाद में PTI क़यादत सां जुठ माण्हू मार्च खे ज़रो बि मोट न मिली। शाह महमूद कुरैशी मार्च ॾिसी हलियो वियो। असद उमर स्टेज ते अची हथ लोॾे रवानो थी वियो। अरबाब ग़ुलाम रहीम कारकुननि मां मायूसी जो इज़हार कंदे हैदराबाद वारनि खे बेमुरवत करार ॾेई छॾियो। मुल्क में कोरोना विधि 7 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं। NCOC मूजिब गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 37,661 माण्हुनि जा नमूना वरिता विया। वधीक 755 नवनि केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 2% रही। सॼे मुल्क में 821 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी। यूक्रेन ऐं रूस में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर। शहरनि खे निकिरण लाइ राहदारियूं ॾियण ते इतफ़ाक़ कयो वियो। रूसी सदर पुतिन जो जर्मन चांसलर ओलाफ शोल्ज़ सां राब्तो। रूसी सदर जो चवणु आहे त हू यूक्रेन सां ॻाल्हि ॿोल लाइ तयारु आहिनि। उमेद आहे त कीव माक़ूल तामीरी मौक़िफ़ इख़्तियार कंदो। यूक्रेनी गादीअ वारे शहर कीव भरिसां ॻोठ ते रूसी बमबारी 6 ॼणा मारिजी विया। यूक्रेन 11,000 रूसी फ़ौजी मारण जी दावा करे छॾी आहे। रूसी फ़ौज पारां यूक्रेन जे गादीअ जे शहर जो घेराव। रूसी फ़ौज मारियोपोल शहर ते ॿीहर हमला शुरू करे छॾिया। शहरी अख़्तियारनि जो चवणु आहे त बमबारी सबबि शहरनि खे ॿाहिरि कढण वारो सिलसिलो रोकियो वियो आहे। यूक्रेनी सदर पोलैंड जे सरहदी इलाइक़े ॾांहुं मुंतक़िल थी वियो। बरतानवी इंटेलिजेंस जो चवणु आहे त यूक्रेन जी सख़्त मज़म्मत सबबि रूसी फ़ौज खे पेशकदमी घटाए रही आहे।
वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप में भारत पाकिस्तान के 170 रन तां शिकस्त ॾेई छॾी। भारत टॉस खटे पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 50 ओवरनि में 244 रन ठाहियूं। पाकिस्तानी टीम 43 ओवरनि में 147 रन ठाहे आउट थी वई। भारतीय कप्तान कुलमती वंदना 52, दीप्ति शर्मा 40, स्नेहा राणा 53 ऐं पूजा 67 रन ठाहे निमाया कारकर्दगी ॾेखारी। पाकिस्तान जी नशा सिंधु ऐं निदा डार 2 विकेटूं वरितियूं। डायना बैग, अनम अमीन, फातिमा सना हिक विकेट हासिल कई। पाकिस्तान जी का बि क्रिकेटर सुठी कारकर्दगी ॾेखारे न सघी।